एक ॿी अहम ख़बर खां बेवान खे आगाही ॾींदालू पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जेयूआई अगवा राशिद महमूद सुमरो सां मुलाकात कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी कराची में राशिद महमूद सुमरे जी रिहाइशगाह पहुतो। बिलावल भुट्टो ज़रदारी राशिद महमूद सुमरो सां धीउ जे लाॾाणे ते ताज़ियत कई आहे। ये अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जेयूआई अगवा राशिद महमूद सुमरो सां मुलाकात कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी कराची में राशिद महमूद सुमरे जी रिहाइशगाह पहुतो। बिलावल भुट्टो ज़रदारी राशिद महमूद सुमरो सां धीउ जे लाॾाणे ते ताज़ियत कई आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जेयूआई अगवा राशिद महमूद सुमरो सां मुलाकात कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी कराची में राशिद महमूद सुमरो जी रिहाइशगाह पहुतो। बिलावल भुट्टो ज़रदारी राशिद महमूद सुमरो सां धीउ जे लाॾाणे ते ताज़ियत कई आहे।